जी बिल्कुल सिंध की सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण के हवाले से कराची प्रेस क्लब आॾो जिते जो हतमी जी शिकिल ॾिनी वही है सिक्योरिटी समेत जेके स्टेज जो निज़ाम ऐं जेको बंदोबस्त किया वियो उनखे आख़िरी शिकिल ॾिनी वही है। सिक्योरिटी जा पिण जेके जोगा इंतज़ाम कया विया आहिनि। स्कैनर जेके लॻाया विया आहिनि माण्हुनि खे जिते जेको हंधि आहे ऐं जिते माण्हुनि जो जेको कठु थींदो अॼु जे सकाफ़त जे ॾियारे हवाले सां उते स्कैनर बि नस्ब कया विया आहिनि। त ॿिन्ही पासां जितां रस्तनि जो लंघ थिए थो त सिक्योरिटी जा बि इंतज़ाम मौजूदु आहिनि। सिक्योरिटी सां गॾोगॾु हिते माण्हुनि जी आमद जे हवाले सां चेकिंग बि कई वेंदी। जॾहिं त हाणे जेको सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जेका तक़रीब आहे उनखे हतमी शिकल ॾिजी चुकी आहे। हाणे माण्हुनि जी आमद जो सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻुवान जंहिंमें मुंहिंजे पस मंज़र में तव्हांखे नज़र ईंदा हूंदा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा झंडा बि नज़र अची रहिया हूंदा। जॾहिं त कानूनदान समेत जेके मुख़्तलिफ़ जेके तबक़नि सां वाबस्तर माण्हू आहिनि उहे हिन पिंडाल में उन्हनि जे पहुचण जो सिलसिलो जारी आहे। अॼु जो ही सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जे हवाले सां जिते इहो स्लोगन आहे त सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल, इन उनवान जे हेठि जेको असां गॾु थी करे अॼु हिन सिंध जी सकाफ़त जे ॾींहं खे मल्हाए रहिया आहियूं। सिंध जी कुंड कुर्छ खां जिते सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾियारो मल्हाइण जो सिलसिलो जारी आहे उते अॼु कराची प्रेस क्लब जे अॻियां पिणु जेको पिंडाल सजी चुको आहे। माण्हुनि जी आमद जी बि इब्तिदा थी चुकी आहे। कुझु देरि में जीअं जीअं माण्हुनि जो जीअं कठु शुरू थींदो त बाज़ाब्ता तौर ते हिन तक़रीब जो जेको आगाज़ कयो वेंदो ऐं तक़रीब जे आगाज़ खां पोइ अॼु सॼी सिंध जी जेका सिंध जी जेका कठु आहे, सिंध जो जेको माण्हुनि जो जेको हुजूम आहे उहा अॼु सिंध खे बेटा ॾींदो। ऐं सिंध टीवी जे हिन पैगाम ते त पंहिंजे नौजवाननि खे तालीम, पंहिंजे नौजवाननि खे ख़ुशहाली ऐं बहितरी जा दग ॾियण जे हवाले सां वचन कयो वेंदो ऐं इहो पैगाम ॾिनो वेंदो त सिंध जी ख़ुशहाली जो पैगाम तइलीम में आहे, सिंध जी ख़ुशहाली जो पैगाम महिनत में आहे, सुस्ती में न आहे। ॻाल्हियुनि खे छॾे हाणे अमल जो वक़्तु अची वियो आहे ऐं अमल खे यकीनी बणाए पंहिंजे किरदार खे उजागर कयो वञे ताकी दुनिया खे सूफ़ियत जे पैगाम सां गॾु सिंध जी तरक़ी जे पैगाम जो बि पैगाम ॾेई सघूं ऐं इहो ॿुधाए सघूं था त असां जिते पुरमन आहियूं ऐं पुरमन रहण जो पैगाम ॾियूं था उते असीं ख़ुशहाली जे दग खे हासिलु करण में कंहिं बि तरह सां पंहिंजी मंज़िल तां न हटंदासीं ऐं सिंध जे हिन पैगाम खे गली गली ऐं गिटी गिटी जेको आम कयो वेंदो ऐं हिन पैगाम ते अमल जे लाइ कोशिशुनि जो बाज़ाब्ता तौर ते जिते आगाज़ थी चुको आहे, इब्तिदा थी चुकी आहे ऐं उन ते अमल बि करे ॾेखारियो वेंदो। जी।